साईं दिसंबर जी 8 तारीख़ मुंहिंजो बस स्टैंड ते दुकानु आहे उहो भञी आहे। हेॾी महिल ताईं उहा मूंखे चोरी बि वापसि न थी। ॿ एस आया उन्हनि ॾे वञा पियो त पुलिस चए पियो मूंसां तावन नथी करे, इहो मूंखे चई मोटाए ॾियनि पिया। छंछर जो सुबुह जो कादरो आहे ड्राइवर पुलिस वारो आयो, सुबुह जो मैं दुकान ते चढ़ी मूंखे जीअं लोशन ॾे, मां साईं पैसा केरु ॾींदो, मूंसां बदतमीज़ी करे घटि वधि मूंखे ॻाल्हाए, उहो लोशन मुंहं खे हणी निकितो हले वियो। DIG लाड़काणे खे अपील थो कयां, SSP बंगस साहिब खे अपील थो कयां, अलाह जे वास्ते साईं मूंखे न मूं बचाए बस न जैसी दिल ॾाढी सही उनजी तव्हां कंहिंखे ॾिनी आहे? असां वॾे मुंहिंजी खे चयोसीं जी ॿाहिरि वयल आहे जॾहिं अचे SHO खे ॿुधायो अथव? SHO खे असांजे मासा त ॿुधायो, कुझु बि न थियो आहे। हेॾी महिल ताईं अञा ताईं 3 ॾींहं ॻाल्हायूं SHO साहिब सां फोन ते। ज़ुल्म कयो अथऊं असां, ज़ुल्म अॻे थियल आहे, हलंदो हुयो असांखे घटि वधि ॻाल्हाए बदतमीज़ी करे हले वियो असां। केरु आहे उहो, छा आहे कोन? उहो ड्राइवर आहे पुलिस जो साईं से। छंछर ते 8 बजे 8:30 बजे आयो, दुकान ते चढ़ी, जेको दुकानु मुंहिंजो भॼी पियो, चोराए विया, सामान खणी विया, उन ते बदतमीज़ी करे लोशन खणी वियो, हले वियो। बसि इन खां वधीक ॾाढ न आहे गुंडागर्दी।